अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बजट स्पेशल में भलीकार आऊं आहियां सां गॾु नाज़िया मीर। अवामी उम्मीदूं ऐं ख़दशा बजट खे वठी करे कहिड़ा आहिनि उन ते असांजी गुफ़्तगू थींदी रहे थी मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में। अॼु बि उन सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं। अव्हांखे इहा सुध आहे त वफ़ाक़ी बजट जी जेकी तयारी आहे उहा आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकी आहे ऐं उन हवाले सां कुझु अहिड़ा इतला बि साम्हूं अचनि पिया ज़रियनि वटां त वफ़ाक़ी बजट में कुझु देरि थी सघे थी अञा वधीक। ऐं बज़ाहिर जेको कारण साम्हूं अचे पियो, वज़ीर आज़म साहब मुल्क में मौजूदु कोन्हनि, चाइना जे दौरे ते हिन वक़्तु मौजूदु आहिनि उते, ऐं 8 जून ते उन्हनि जी वापसी आहे। जॾहिं त कुझु अहिड़ा इतला बि साम्हूं अचनि पिया त IMF सां जेका मुख़्तलिफ़ मामलनि ते मशावरत हलंदड़ आहे, अञा उहा मशावरत मुकमल न थी सघी आहे। त हिकिड़ो वॾो सबबु इहो पिणु थी सघे थो त वफ़ाक़ी बजट में देरि थी सघे थी। हाणे ॿुधायो पियो वञे त नाज़रीन 12 तारीख़ ते बजट पेश थियण जो इम्कानु आहे। उन हवाले सां नाज़रीन मुख़्तलिफ़ तजवीज़ूं, मुख़्तलिफ़ मामला साम्हूं ईंदा रहनि था। बजट में नवां टैक्स कहिड़ा हूंदा इन ते पिणु गुफ़्तगू थिए थी, ऐं कहिड़ो तबिको हूंदो जंहिंखे कुझु रिलीफ मिलंदो या कहिड़ो तबिको हूंदो जेको नए बजट खां पोइ पीड़िजी वेंदो, उन ते पिणु गुफ़्तगू हलंदड़ आहे। असीं ज़रई मुल्क जा सभु वासी आहियूं त ज़रई मुल्क हूंदे जेके ज़राअत सां लाॻापियल माण्हू आहिनि, माहिर आहिनि, उहे कीअं ॾिसनि पिया, कहिड़ियूं उमेदूं रखनि पिया, उन्हनि वटि कहिड़ा ख़दशा आहिनि, असांजा जेके ॿिया एक्सपर्ट्स आहिनि बजट खे कीअं ॾिसनि पिया। वज़ीर आज़म साहब पंहिंजे दौरे ते मौजूदु आहिनि। उनखां अॻु बि वज़ीर आज़म साहब मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा कया आहिनि। हू ॼाणाइनि था त असीं कारोबार दोस्त मुल्क खे ठाहिण जे मिशन ते आहियूं ऐं पहिरीं तरजीह ऐं समूरो फोकस इन ई डायरेक्शन में आहे त मुल्क खे कहिड़े रीति पंहिंजे पेरनि ते बीहाइजे ऐं कारोबार दोस्त ठाहिजे। उहो मिशन केतिरो कामयाबु थींदो ऐं केतिरे वक़्त में कामयाबु थी सघे थो, ज़मीनी हक़ीक़तुनि खे साम्हूं रखंदे इन ते पिणु एक्सपर्ट्स खां राय वठंदासीं। ऐं हुन सां गॾोगॾु नए बजट खे वठी करे एक्सपर्ट्स छा था सोचनि, अवाम खे कीअं अवाम खे कहिड़ी उमेदूं लॻाइणु घुरिजनि हिन बजट मां। असांजो जेको एक्सपर्ट पैनल आहे उन सां अॼोके प्रोग्राम उन हवाले सां गुफ़्तगू थींदी। अवांजो तारुफ़ कराईंदसि गेस्ट सां। नाज़रीन मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहिनि नामियल इकोनॉमिस्ट आहिनि असद अली शाह साहब, इंजीनियर जब्बार मेमन साहब सीनियर माशी माहिर आहिनि, उहे मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं महमूद नवाज़ शाह साहब आबादगार अॻवाणनि, उहे पिणु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं सभिनी जी महिरबानी ऐं सभिनी खे भलीकार ऐं गुफ़्तगू लाइ वक़्तु कजो। ऐं जे इजाज़त सां असद अली शाह साहब अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो अवामी उमेदूं ऐं ख़दशा। असीं इन मौज़ूअ ते इन सिरे हेठि असीं पंहिंजे बहस खे अॻियां वधायूं था। अव्हां जे आॾो बि सर इहो ई नुक़्तो रखंदसि, कहिड़ियूं उमेदूं अव्हां ॾिसो पिया हिन बजट खे वठी करे, कहिड़ा ख़दशा अव्हां वटि आहिनि, ऐं अवाम जे लाइ अव्हांजो कहिड़ो पैगाम हूंदो त हू नए बजट खे वठी करे कहिड़ियुनि शयुनि जे लाइ तयारु रहनि। जी मेहरबानी नाजिया फॉर दिस टेकिंग मी इन द शो। ॾिसो पाकिस्तान जी जेका पोजीशन आहे कई सालनि खां वठी हर बजट में असांजी पोजीशन बदकिस्मती सां ख़राब खां ख़राब थींदी थी वञे। सो असां हिन महिल हिकिड़े IMF प्रोग्राम मां निकिता आहियूं, तक़रीबन कंप्लीट कियो आहे सक्सेसफुली, विच इज़ जेको सुठी ॻाल्हि आहे, जेका 9 मंथ स्टैंड बाय एग्रीमेंट हुई। ऐं उन खां पोइ हाणे इमीडिएटली असांखे ॿिए प्रोग्राम में वञिणो आहे। ऐं तव्हां हीअ जेका ॻाल्हि बि कई त प्राइम मिनिस्टर ऐं फाइनेंस मिनिस्टर पूरी टीम जेका आहे उहा चाइना वियल आहे। जी घणो करे चयो इहो थो वञे त उहे चाइना इन जे करे विया आहिनि जो IMF जी अपेरेंटली कंडीशन आहे त असां जेकॾहिं छा जे लाइ जो बजट खां फ़ौरन पोइ असांखे IMF प्रोग्राम में वञिणो आहे, which will be 24th IMF प्रोग्राम, जेको $6 to 8 billion जी सपोर्ट प्रोग्राम हूंदो, त उन में उन्हनि जो अपेरेंटली इहो चवणु आहे त असां जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी सपोर्ट कयूं, ऐं ज़ाहिर आहे उन सां गॾु वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक ऐं ॿिया इदारा बि कुझु सपोर्ट कंदा, त उन जे असां हिन महिल तक़रीबन चाइना खे $3 to 4 billion हुननि जा ओवर ड्यू पेमेंट्स आहिनि। सो चाइना उनखे अञा ताईं कोई रीशेड्यूल या रोल ओवर वग़ैरह न कयो आहे। सो हुननि जो ख़दशो इहो आहे त ईअं त न थींदो जो असां तव्हांखे पैसा ॾियूं ऐं उहो नेट आउटफ्लो जेको आहे चाइना में थिए। सो मेन इशू जेको आहे इहो आहे मुंहिंजे ख़्याल में त चाइनीज़ गवर्नमेंट सां मुंहिंजे ख़्याल में अपार्ट फ्रॉम जेको CPEC जो सेकेंड फेज़ चयो थो वञे या को फर्दर सपोर्ट इहो ॻाल्हाइण विया आहिनि त असांखे या त तव्हां रोल ओवर कयो ऐं रीशेड्यूल कयो पंहिंजो
डेट जेको आहे असां ॾियण जी पोजीशन में न आहियूं, या वरी असांखे फर्दर लोन्स ॾियो जेके जंहिंमां असां पंहिंजो एग्ज़िस्टिंग लोन ॾियूं। सो सूरत हाल हिन महिल इहा ई आहे नाजिया त $130 बिलियन जो पाकिस्तान जो डेट थी वियो आहे, एक्सटर्नल डेट। ऐं ओवरऑल डेट जेको आहे हिन महिल तक़रीबन 81 ट्रिलियन रुपीज़ जो थी वियो आहे, विच इज़ 80% ऑफ आवर GDP। सो तंहिं करे डोमेस्टिक डेट जेको आहे उनजी सूरत हाल अञा बि वधीक ख़तरनाक आहे। यानी हिन महिल जेका अप्रैल जी बैलेंस शीट्स आयूं आहिनि बैंकुनि जूं, त इहा हिकिड़ी तमामु मतिलबु यूनिक सिचुएशन आहे पाकिस्तान जी। त तक़रीबन जेको बैंकुनि खां असां लोन्स वरिता आहिनि, गवर्नमेंट वरिता आहिनि लोन्स, जेको हू इन्वेस्टमेंट्स कंदा आहिनि गवर्नमेंट जे ट्रेजरी बिल्स में ऐं बॉन्ड्स में ऐं गवर्नमेंट जे पेपर में, उहो तक़रीबन 96% आहे बैंकिंग सिस्टम जे टोटल डिपॉज़िट्स जे। त तव्हां सोचो तक़रीबन पूरी ऐं डिपॉज़िट्स जेके आहिनि उहे पूरे मुल्क जो इंडिविजुअल सेविंग्स आहिनि तक़रीबन न, त उहो सॼो गवर्नमेंट जो जेको खसारो ऐं अनप्रोडक्टिव एक्सपेंडिचर फाइनेंस करण में सॼी बैंकिंग सिस्टम जा पैसा लॻल आहिनि, जेको ॿियनि मुल्कनि में उहो प्रोडक्टिव सेक्टर्स में, इंडस्ट्री में, एग्रीकल्चर में, कॉमर्स में लॻंदो आहे, उहो असांजो जेको आहे सॼो गवर्नमेंट पेपर में लॻो पियो आहे पूरी बैंकिंग सिस्टम। हाणे इहो त आहे क्यूमुलेटिव, जेको हिकिड़े साल में फ्रॉम लास्ट अप्रैल 83 टू अप्रैल 84 टोटल जेको बैंकिंग सिस्टम में नयूं डिपॉज़िट्स आयूं उहे तक़रीबन 5 ट्रिलियन सां इंक्रीज़ थियूं आहिनि, ऐं जेको गवर्नमेंट पेपर में उन्हनि इन्वेस्ट कयो आहे उहो 7.6 ट्रिलियन आहे, विच इज़ 152% ऑफ दी न्यू डिपॉज़िट्स। यानी पोएं साल में बैंकुनि जेको आहे गवर्नमेंट खे जेको लैंड कयो आहे, पैसा ॾिना आहिनि, उहो टोटल जेको मुल्क में डिपॉज़िट्स, इंडिविजुअल डिपॉज़िट्स आहियूं उन खां 50% वधीक, जेको ज़ाहिर आहे स्टेट बैंक खां उन्हनि उहो पैसा जेके स्टेट बैंक नोट प्रिंट कया आहिनि, छा लाइ जो स्टेट बैंक डायरेक्टली नथो ॾेई सघे अंडर IMF प्रोग्राम, सो उहे बैंकुनि खे स्टेट बैंक ॾिए थो ऐं उहो पैसो जेको आहे उहो बि गवर्नमेंट में वञे थो। सो हाणे इहा सूरत हाल अहिड़ी आहे जो मां चवंदुसि त उन में बजट जेको आहे उहो मतिलबु तमामु हिकिड़ो टफ सिचुएशन आहे, ऐं जेको सरकार जा गवर्नमेंट जा ख़र्च आहिनि उहे तमामु घणा आहिनि, ऐं रेवेन्यू जेको आहे उहो तमामु उन जे मुक़ाबले में घटि आहे। यानी इन पोएं 2 सालनि जो मां तव्हांखे पोएं साल जो एग्ज़ाम्पल ॾियां त पोएं साल जेको असांजो सरकार जो फिस्कल डेफिसिट हुयो उहो मूं कैलकुलेट कयो, जेको मां उन में ते आर्टिकल बि लिखियो ऐं सोशल मीडिया ते बि, ऐं नोबडी कॉन्ट्रडिक्टेड इट। यानी सरकार चयो त असां 7 ट्रिलियन रुपीज़ जेके आहिनि, 6-7 ट्रिलियन जो असांजो डेफिसिट थींदो, विच वॉज अबाउट 6.5% ऑफ द GDP। पर एक्चुअल जेको तक़रीबन कर्ज़ वरितो, यानी डेट इंक्रीज़ थियो पोएं साल 22-23 में, उहो 13 ट्रिलियन रुपीज़ थियो, विच वॉज अबाउट 15% ऑफ द GDP। ऐं इहो मां पुराणो जेको असांजो फाइनेंस मिनिस्टर हो मिफ्ता इस्माइल खे बि मोकिलियो, ऐं हुन बि मूंसां एग्री कयो त इहा कैलकुलेशन सही आहे। ऐं अहिड़े नमूने सां हिन साल बि इहो जेको असांजो सरकार जो खसारो थींदो, उहो जेको फिगर्स अची चुकियूं आहिनि, तक़रीबन उहो जेको आहे 11.56 ट्रिलियन थींदो मिनिमम, विच मीन्स मोर देन 10% ऑफ द GDP। जेको सरकार जेका आहे उहो 6% या 6.5% ॾेखारींदी आहे। सो हाणे इहो पोयनि 20-30 सालनि खां वठी इहा सूरत हाल आहे सरकार जी। सो वर्चुअली कंट्री इज़ आई थिंक तमामु असां हिकिड़ो छा चइबो आहे अंग्रेज़ी में इंसॉल्वेंसी आहे मुल्क जी, ऐं इन में बजट जेको आहे उहो ॾिसणो हूंदो त कीअं सरकार जेको आहे उनखे चेंज करे थी। ऑन पॉज़िटिव साइड देयर आर फ्यू पॉज़िटिव साइड्स,
जेको मां ॻाल्हायो वञा, हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेका थी आहे त असांजी 23 सालनि खां वठी हिकु त इहो बजट खसारो आहे, उन सां गॾु जेको आहे असांजी इकोनॉमिक ग्रोथ जेका आहे उहा सफ़ा वेही रही आहे। यानी लास्ट ईयर असांजी इकोनॉमिक ग्रोथ नेगेटिव हुई, हिन साल एग्रीकल्चर थोरो बहितर आहे त तक़रीबन 2.5% या जे क़रीब जेको आहे हाणे एस्टिमेट कयो थो वञे, पर उहा बि एग्रीकल्चर जे करे थी आहे। ऐं उन सां गॾु पोएं साल जेको महांगाई हुई उहा रिकॉर्ड 30% खां वधीक हुई, हिकिड़े महीने में 38% बि थी। त हाणे जेको 3 ॾींहं पहिरियों जेके फिगर्स आया आहिनि, द गुड थिंग इज़ त महांगाई जेका आहे उहा हाणे घटि थी वई आहे, तक़रीबन 12% ते अची वई आहे। सो ऐं इहो तमामु वॾो खसारो जेको मुल्क जो आहे, उहो हिकिड़ो कारण हुनजो इहो बि आहे त असां महांगाई खे कंट्रोल करण जे लाइ IMF जी कंडीशंस में असां जेको इंट्रस्ट रेट आहे, स्टेट बैंक जो पॉलिसी रेट आहे, उहो 22% करे छॾियो हो उनखे कंट्रोल, महांगाई खे कंट्रोल करण जे लाइ। त हाणे मां उमेद थो कयां, ऐं उन जे करे तव्हां ॾिसो त सॼो जेको बैंकुनि जो पैसो जेको आहे उहो सरकार जे पेपर में पियो लॻे, ऐं प्राइवेट सेक्टर क्रेडिट जेको आहे, जेको प्रोडक्टिव थींदो आहे, उॾे वञे ई कोन पियो, उहो नेगेटिव ग्रोथ आहे उनजी। सो मां उमेद थो कयां त हाणे घटि में घटि मॉनेटरी पॉलिसी में 3-4% जी फौरन घटिताई थिए त थोरी इकोनॉमी हलणु शुरू थिए। इहो हिकिड़ी अपॉर्चुनिटी पोटेंशियल ज़रूरु आहे, पर ओवरऑल जेको फिस्कल खसारो आहे ऐं असांजो जेको ट्रेड ऐं करंट अकाउंट डेफिसिट जूं चैलेंजिस आहिनि, उन जे लाइ गवर्नेंस इंप्रूवमेंट ऐं रीस्ट्रक्चरिंग, गवर्नमेंट खे रीस्ट्रक्चर करणु, साइज़ घटाइणु ऐं स्मार्ट गवर्नेंस जेका आहे उहा आणणु जेको आहे तमामु ज़रूरी हूंदी। रीस्ट्रक्चरिंग तमामु घणी इंपॉर्टेंट हूंदी। जवाब मेमर साहब अवां वटि ईंदसि। तव्हां ॾिसो पिया जेका ओवरऑल सिचुएशन जो ज़िक्र कयो शाह साहब, त ओवरऑल सिचुएशन उत्साहींदड़ कोन्हे, पर कुझु एरियाज़ में असीं ॾिसूं था त हिन सूरत हाल में बि कुझु जाइनि ते असांखे पोटेंशियल कुझु अपॉर्चुनिटीज़ नज़र अचनि पियूं, पर अगेन रीस्ट्रक्चरिंग, इम्प्रूवमेंट, स्मार्ट गवर्नेंस हू ज़िक्र कनि था। सरकार खे पंहिंजा ख़र्चा घटाइणा पवंदा, सरकार उन पासे ॾांहुं छो न पई सोचे? छा एड करणु चाहींदो जवाब साहब अवां? ॾिसो, शाह साहब जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो को इंसॉल्वेंसी, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि मां उन सां काफ़ी हद ताईं जेको आहे सो आई विल एग्री विथ हिम। शाह साहब जेको आहे सो छाकाणि त पाण हिकिड़ो चार्टेड अकाउंटेंट आहे ऐं तमामु गहरी नज़र अथसि अंगनि अखरनि ते। शाह साहब हमेशह जिथे बि असां सां इन सिलसिले में ॻाल्हायो, जिते जिते असां कमु कंदा हुआसीं, शाह साहब असांजी मॉनिटरिंग कंदो एज़ अ चार्टेड अकाउंटेंट। शाह साहब पाण जेके आहिनि से उहो गोइंग कंसर्न ऐं नॉन गोइंग कंसर्न के अक्सर जेको आहे सो उन ते ॻाल्हाईंदो हो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इन इंसॉल्वेंसीअ खे थोरी देरि लाइ शाह साहब जी इजाज़त सां इन खे चऊं त तक़रीबन सां हिकिड़ो नॉन गोइंग कंसर्न वारे जेको इदारे तौर ते हे मुल्क हिन वक़्तु शनाख़्त थिए वेठो। हाणे अॻिते ॻाल्हियूं कयूं त शाह साहब तव्हांखे अंगनि अखरनि सां जेका ॻाल्हि ॿुधाई ॾाढी ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे त जेकॾहिं 96% ऑफ द डिपॉज़िट्स जेके आहिनि न, जेकॾहिं हवाले पिया था थियनि पब्लिक सेक्टर खे, पब्लिक सेक्टर जी डिलीवरी लाइ, पब्लिक सेक्टर जी परफॉर्मेंस लाइ, पब्लिक सेक्टर खे एनर्जीअ में जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे इम्प्रूव करण लाइ, पब्लिक सेक्टर खे गैस सेक्टर खे ठीकु करण लाइ, पब्लिक सेक्टर खे जेको आहे सो एग्रीकल्चर जे हिन दफ़े हिकिड़ो उन जे मेरेकिल जे करे जेको आहे सो इहो 2% जेका IMF अंग खे ॾिए वेठी, उन जे करे ई जेको आहे सो इहो अॻिते आयो आहे। पर उन में बि काफ़ी जेको आहे सो ख़र्चु करण जी बि ज़रूरत आहे, उनखे हिकु प्रायोरिटी अलोकेशन ॾियण जी ज़रूरत आहे। हाणे वापसि अचूं त आख़िर ख़र्चा कीअं घटाइजनि ऐं कीअं घटिजनि। थोरी देरि लाइ जेका शाह साहब चाइना जे मुतालिक़ ॻाल्हि कई त 100% आई विल एग्री विथ हिम। बल्कि IMF जी पंहिंजी जेका रिपोर्ट आहे उन में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आहिनि से हिकिड़ी इंटरप्रिटेशन तौर ते आई वुड एग्री कि हुननि बि जेका इंडिकेशन ॾिनी आहे उन जे लाइ इहा यात्रा जेका आहे जल्दीअ में जेका कई वई आहे, सॼो हिकिड़ो जथो वठी वियो आहे प्राइम मिनिस्टर, ऐं प्राइम मिनिस्टर जेको आहे सो उते तक़रीरुनि में मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में रिस्ट्रेन करे पाण खे ख़ासि करे वराए पंहिंजे चाइनीज़ जे मार्जन जूं ॻाल्हियूं थो करे, माफ़िन वठण जूं पियो थो ॻाल्हियूं करे। शायदि इन खां वधीक मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हुनखे ख़्यालु करणु खपे त जहत पंहिंजी जेका आहे सा हुन पासे रखे जंहिंखे डिस्क्लोज़ पब्लिक प्लेटफॉर्म ते त न वेठो कयो वञे। बट आई वुड एग्री विथ शाह साहब, छाकाणि त IMF जेका आहे सा उनजो जेको इनफ्लो अचे
ऐं उहो इन बजट खां पोइ जेको बि इनफ्लो ईंदो उन जे अगेंस्ट में जेकॾहिं आउटफ्लो, हाणे आउटफ्लो बि IMF खे करिणो आहे $1.5 बिलियन जो, तव्हां ॿुधो इनफ्लो बि अचे वेठो, आउटफ्लो बि वञे वेठो, त बाक़ी जेको स्पेस आहे इन सॼे मामले खे हिकिड़ो इकोनॉमीअ खे हिकिड़ो स्ट्रक्चरल ऐं वर्कबल ठाहिण लाइ उहो स्पेस वरी किथां अचे, मुंहिंजे ख़्याल में इन लाइ चाइना ते असांजो हिन वक़्तु घणो दारोमदार आहे। पर वरी जेके उन्हनि दारोमदार में कॉम्प्लिकेशन्स बि आहिनि, त हिन वक़्तु जेका रिपोर्टेडली जेका आहे सा तक़रीबन $1.5 खां पोणा $2 बिलियन चाइनीज़ IPPs जा जेके आहिनि से ड्यूज़ आहिनि, जंहिंजे लाइ उन्हनि जूं डिमांड्स आहिनि। आया उन्हनि ड्यूज़ खे जेके थोरी देरि लाइ असां चऊं त घणो करे पाकिस्तान चाइना जे एग्रीमेंट्स खे G2G ॾिसंदी आहे, पर मां घणो करे हिननि खे B2B ॾिसंदो आहियां, छाकाणि त चाइनीज़ जेके आहिनि से पंहिंजो हिकिड़ो आउटलेट ठाहियो आहे, पंहिंजो प्राइवेट सेक्टर जेको आहे सो उन आउटलेट मां हिकिड़े कंसेशनल लोन्स खणी करे जेको आहे सो हुते हिकिड़ी ओवर प्रोडक्शन मशीन्स जेके आहिनि से असांजे हवाले करे थो। थोरी देरि लाइ जेकॾहिं इहो चऊं त पाकिस्तान में जेका हिकिड़ी इकोनॉमिक आउटलुक या हिकिड़ी सम्झ आहे प्रोफेशनल, उहा इहा आहे त साहिवाल में कोल पावर प्लांट लॻायो वञे, त कराचीअ में साउथ अफ्रीका खां ईंदड़ कोयलो जेको आहे सो उते वञे, त असां जेका आहे सो हिकिड़े नॉन प्रोफेशनलिज़म, बैड इकोनॉमिक मैनेजमेंट, उन जा बि काफ़ी हद ताईं शिकार आहियूं। आया IMF जेके बि रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं करे वेठो, थोरी देरि लाइ थोरो हिकिड़ी जोड़ जुक बि ॾिसूं, शाह साहब बि कुझु जोड़ जुक जूं ॻाल्हियूं कयूं। जेकॾहिं थोरी देरि लाइ असां जेको रेवेन्यू जेको आहे सो वधंदड़ तरफ़ जेके ॻाल्हियूं थियनि वेठियूं, त 11,000 कुझु ते ईंदो, पर वरी ॿिए पासे जेकॾहिं असां हिकिड़ो GDP रेशियो जी ॻाल्हि कयूं त असांजे एक्सपेंडिचर ऐं रेवेन्यू जे विच में, शाह साहब त 11,000 जी बि ॻाल्हि कई, उन जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो स्ट्रेट पोएं साल बि जेको आहे सो तक़रीबन 20.5 ऐं 10.5 ते तक़रीबन आयो पे। माना तव्हां जेको आहे 10% वारो जेको गैप आहे ऑफ GDP, इहो आहे हिकिड़ो डेफिसिट। हाणे उन डेफिसिट लाइ शाह साहब तव्हांखे इहो ॿुधायो त जेके कर्ज़ खया पिया था वञनि, डोमेस्टिक कर्ज़, अने उन्हनि डोमेस्टिक कर्ज़नि जे साम्हूं हिकिड़ो 22% जेको आहे सो हिकिड़ो पॉलिसी रेट बि निकितल आहे। तव्हांजा जेको नेशनल सेविंग सर्टिफिकेट्स में अॼु मां ॾिठो पे टिकर्स में, त आम सेविंग अकाउंट जेको आहे उन में 20.5% जो जेको आहे सो हिकिड़ो टैग लॻल आहे इंट्रेस्ट पेमेंट्स जो। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखंदे जेका ॻाल्हि हिते मां कंक्लूड करण जी कोशिशि कंदुसि, त कंहिं बि मुल्क में, ख़ासि करे पाकिस्तान जहिड़े मुल्क में, असांखे हिन वक़्तु इन्वेस्टमेंट्स जी ज़रूरत आहे, कर्ज़नि जी ज़रूरत। हिकिड़ी चइजे त इनएविटेबिलिटी हिकिड़ी सिचुएशन आहे जंहिंमें कर्ज़ त वठूं पिया था, पर कर्ज़ वठी करे कर्ज़ पिया था लायूं, जेको ख़ुदि फेडरल कंसोलिडेटेड फंड्स जी प्रोविज़न इवन स्टेट बैंक में शाह साहब खे मूंखां वधीक ख़बर आहे त उन जे पंहिंजे प्रूडेंशियल रेगुलेशन में कंहिं बि कंपनीअ खे कर्ज़ ॾेई करे कर्ज़ लाहिण जी इजाज़त न हूंदी आहे। कंहिं बि कंपनी खे मज़ीद कर्ज़ वठी करे इंट्रेस्ट पेमेंट जी इजाज़त न हूंदी आहे। इहे आहिनि प्रूडेंशियल रेगुलेशन ऑफ सेंट्रल बैंक। सेंट्रल बैंक जा इहे प्रूडेंशियल रेगुलेशन आहिनि। ॿिए पासे सरकार जो कंडक्ट इज़ टोटली ऑन द कॉन्ट्ररी। हाणे उन कॉन्ट्ररी में शाह साहब तव्हांखे पाई जी जब्बार साहब इन शइ खे अॻियां वधाईंदसि। हीअं मां ॻाल्हि कई ऐं तमामु अहम पॉइंट आहे त हिकु पासे असां ज़मीनी हक़ीक़तुनि खे ॾिसूं था, ॿिए पासे जेको सरकार जो कंडक्ट आहे, जेके सरकार जा ॻाल्हियूं ऐं बयान आहिनि, उहे बिल्कुलु उनजे उबतड़ असांखे नज़र अचनि पिया। महमूद नवाज़ शाह साहब, अव्हां बि मूंसां गॾु लाइन ते मौजूदु आहियो, मुंहिंजो आवाज़ अव्हां ते पहुचे पियो? महमूद नवाज़ शाह साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ते पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे? नाज़रीन, राब्तो मुनक़ति थी वियो आहे। कोशिशि कयूं था महमूद नवाज़ शाह साहब सां असां ॿीहर राब्तो कयूं ऐं उन्हनि खां बि ज़रूरु इन हवाले सां असीं तफ़सील वठूं। असद अली शाह साहब, अवां वटि ईंदसि। जब्बार साहब खे मां ॿुधो ऐं जब्बार साहब जेका ॻाल्हि कई त हिन वक़्तु जेको गवर्नमेंट जो कंडक्ट आहे, असीं ॾिसूं था त चाइना खां अॻु वज़ीराम साहब कुझु ॿिया बि दौरा कया ऐं उते बि हुकूमत ॼाणायो त असां पंहिंजे जेको सफ़ारती महाज़ आहे उन ते वॾियूं कामयाबी हासिलु कयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि खां असीं सीड़पकारी वठण में कामयाबु थिया आहियूं ऐं हीउ सिलसिलो जस्ट स्टार्ट आहे, बिगिनिंग आहे। अॻियां असां हिन सिलसिले खे अञा वधीक वधाईंदासीं, असांजी पहिरीं तरजीह आहे। कीअं ॾिसो पिया, हिकु पासे ज़मीनी हक़ीक़तूं जंहिं कंडक्ट जो ज़िक्र अव्हां बि कयो, जब्बार साहब बि कयो, ऐं ॿिए पासे हीउ जेको मिशन नज़र अचे पियो मुल्क खे कारोबार दोस्त ठाहिण जो, इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि थिए पई, कीअं ॾिसो पिया, केतिरे वक़्त में हीउ कामयाबु थींदे अव्हां ॾिसो पिया?
ऐं छा चवंदो वधीक न थिए? जी नाज़िया, ॾिसो, जीअं मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त असांजो मुल्क तक़रीबन काफ़ी अरसे खां वठी IMF ते डिपेंडेंट त हुयो, यानी तक़रीबन हे 24हों प्रोग्राम आहे 50 सालनि में 70 सालनि में, तक़रीबन 1950 खां एवरी 3 बिल्कुलु years वी जी हैव बीन गोइंग टू IMF। ठीकु आहे, त पहिरियों त कुझु गैप हूंदो हो। हाणे हे जेके 3 प्रोग्राम्स आहिनि, तव्हां ॾिसो त असां IMF खां निकिरी, हिकिड़े प्रोग्राम मां निकिरी कंसेक्यूटिव ॿिए प्रोग्राम में वञणो थो पए। इहा सूरत हाल आहे। ऐं पहिरियों जेको आहे पाकिस्तान IMF जी सपोर्ट सां ऐं IFIs जी सपोर्ट सां हिकिड़ो सस्टेनेबिलिटी अची वेंदी या स्टेबिलिटी अची वेंदी। हाणे पाकिस्तान IMF खां अलावा, ऐं IMF जी बि इहा कंडीशन आहे त तव्हांखे जेके कुझु फ्रेंडली कंट्रीज़ जी सपोर्ट बि खपे, जंहिंजे करे ही जेके दौरा जेके आहिनि सऊदी अरेबिया, UAE ऐं चाइना, उन्हनि जा मिलाए करे मां सम्झां थो त $10-12 बिलियन जेके आहिनि जूं डिपॉज़िट्स ऐं ॿिया फंड्स आहिनि। हिन में $1.5-2 बिलियन जो जेको इहो ओवरड्यू अमाउंट आहे चाइनीज़ IPPs जो ऐं CPEC जे लोन्स जो ऐं उन्हनि जे रिटर्न्स जो। सो तंहिं करे हिन महिल IMF जी बि असां ॾिसो, IMF इज़ द लैंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट। जॾहिं IMF असांखे कर्ज़ ॾिए थो ऐं अप्रूव करे थो प्रोग्राम, त उन सां गॾु छा थो थिए, जो जेके मल्टीलेटरल एजेंसीज़ आहिनि, वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक ऐं इंफ्रास्ट्रक्चर, एशियन इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿिया इस्लामिक डेवलपमेंट बैंक वग़ैरह जेके आहिनि, त उहे वरी नवां कर्ज़ ॾेई पुराणा कर्ज़ वापसि कराइनि था पिया। सो उहे हिक ॿिए ते डिपेंडेंट आहिनि। सो हाणे IMF चए थो पियो त असां बि अप्रूव न कंदासीं तव्हांजो जेसि ताणी चाइनीज़, सऊदीज़ ऐं UAE जेको आहे उहे बि तव्हांखे सपोर्ट कनि। सो वी आर इन अ विशियस सर्कल। ऐं इहो जेको सूरत हाल आहे, मेन जेको मसइलो आहे असांजो, उहो सरकार जेको गवर्नमेंट आहे उन जी तमामु घणो ख़र्चो, जीअं ॿुधायो मां पोएं साल जेको आहे, हूअं त 10% जेको जब्बार साहब बि चयो, हिन साल बि तक़रीबन 10%, 11% जेको आहे त GDP डेफिसिट थींदो। पर लास्ट ईयर जेको आहे इट वॉज अराउंड 15% ऑफ द GDP, यानी एक्सपेंडिचर जेको आहे असांजो 26-27% थी वियो कंपेयर टू 11% 12% जेको आहे टैक्स टू GDP रेशो। सो इन जे करे ई जेको आहे डेट तमामु घणो थी वियो आहे। हाणे एक्सटर्नल डेट एतिरो घणो आहे, ऐं असांजी जेको इंटरनेशनल रेटिंग एजेंसीज़ जी जेका रेटिंग आहे उहा डिफॉल्ट स्टेटस ई आहे मोरलेस न। सो तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इहा इमरान ख़ान जे आख़िरी ॾींहंनि में ऐं PDM जे इनिशियल दौर में 22-23 में मोस्टली इहो फाइनेंस मिनिस्ट्री जेका आहे ऐं फाइनेंस मिनिस्टर्स इहो ई चवंदा त वेदर और नॉट पाकिस्तान विल डिफॉल्ट, यानी डिफॉल्ट करण खे रोकण जे लाइ असांखे इम्पोर्ट्स ते रिस्ट्रिक्शन्स हणियूं पियूं ऐं काफ़ी वल्नरेबिलिटी हुई डिफॉल्ट जी। सो द गुड थिंग इज़ त कुझु एडमिनिस्ट्रेटिव मेजर सां जेको आहे उहा सिचुएशन थोरी ॿ शयूं ॿियूं बि बहितर थियूं आहिनि इन्फ्लेशन खां अलावा। इहो बि मां ज़रूरु चवंदुसि। जेको हिकिड़ी त इहा आहे त असांजी जेका करंसी डिप्रिशिएट पई करे, जेका $300 जेको आहे 330 ताईं वञी थियो, उहो वापसि $280 ते स्टेबल आहे। ऐं हुनजो वॾो कारण इहो बि आहे त असां IMF प्रोग्राम में हलिया वियासीं, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे स्टेट बैंक जेको आहे तक़रीबन $6 बिलियन जेको आहे मार्केट खां बि परचेज़ कया आहिनि डॉलर्स, जेके डेट रीपेमेंट जेका असांजी हुई 22 बिलियन डॉलर, उन मां कुझु उन्हनि रीपेमेंट कई ऐं कुझु वरी रोल ओवर थी विया। सो तंहिं करे सिचुएशन जेका असांजी पोएं साल हुई उन जे लिहाज़ कंपेयर टू दैट थोड़ी स्टेबिलिटी थोड़ी बहितर थी आहे, पर ओवरऑल सूरत हाल काफ़ी चैलेंजिंग आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको तव्हां एग्रीकल्चर जी ॻाल्हि कई, मां सम्झां थो इहो बि ज़रूरु हिन साल जेको आहे कुझु बहितरी ग्रोथ में, इकोनॉमिक ग्रोथ में, उहा एग्रीकल्चर जे करे आई आहे। तक़रीबन 6% एग्रीकल्चर हिन साल जेको आहे असांजो वीट ऐं कॉटन क्रॉप जेको आहे काफ़ी बहितर थिया आहिनि कंपेयर टू लास्ट ईयर। पर
उन में तव्हां ॾिठो त वीट जो क्राइसिस थी वियो आहे हिन साल जेको आहे। केयरटेकर गवर्नमेंट जेको आहे 3.5 मिलियन टन्स जेको आहे उहो प्रोक्योर करे वई, ऐं सिंध में बि काफ़ी पंजाब में ऐं सिंध में प्रोक्योरमेंट जेको गवर्नमेंट जेको टारगेट रखियो हो ऐं फार्मर खे जेको आहे उहा प्राइस जेका आहे उहा कोन मिली आहे घणो करे, जंहिंजी कारण जेको आहे मुंहिंजे ख़्याल में मिस गवर्नेंस बि आहे, कुझु करप्शन बि आहे ऐं कुझु बैड पॉलिसीज़ बि आहिनि। त हिन महिल वरी ॿियो नओं क्राइसिस इहो अॻे साल में अचे थो पियो, बिकॉज़ जेको 4,000 रुपया सिंध में प्राइस हुई, शायदि लोअर सिंध में त कुझु माण्हुनि खे मिली वई घणनि माण्हुनि खे, पर अपर सिंध में इलाही आम फार्मर खे इहा प्राइस कोन मिली आहे ऐं वीचारा 3,000 रुपए 3100 3200 में पंहिंजी उन्हनि कणिक विकिणी आहे। इलाही माण्हुनि जी त कोन विकामी आहे, सो तंहिं करे उन्हनि वटि ऐं पंजाब में 2800-2900 रुपया थी वई आहे। सो फार्मर वटि पैसो ई कोन्हे जो अॻियो साल यानी कॉटन क्रॉप करे सघे। इन जे करे छा थियो आहे जी महमूद नवाज शाह साहब ऑफ टेक जेका आहे फर्टिलाइज़र जी उहा हिन साल काफ़ी घटि थी आहे, विच इज़ जेको तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। त फार्मर जेको आहे बावजूदि इन जो एग्रीकल्चर ग्रोथ आहे पर फार्मर खे नुक़सानु थियो आहे, फार्मर खे नुक़सानु थियो आहे ग्रोथ बावजूदि। मूंसां गॾु महमूद नवाज शाह साहब आहिनि। महमूद साहब मुंहिंजो आवाज़ हींअर पहुचे पियो आहे जी? मूंखे तव्हांजी आवाज़ महमूद नवाज शाह साहब, शाह साहब खे मां ॿुधो त जेतोणीकि सिचुएशन चैलेंजिंग आहे, उत्साहींदड़ नाहे ओवरऑल सिचुएशन, पर कुझु सेक्टर्स में असीं ॾिसूं था उहो ज़िक्र कनि था त एग्रीकल्चर में असांखे नज़र आयो त एग्रीकल्चर में जेतोणीकि ग्रोथ आहे पर फार्मर खे नुक़सानु आहे। अव्हां कीअं ॾिसो पिया ही बजट अचे पई, एक्सपेक्टेशंस छा आहिनि, ख़दशा कहिड़ा आहिनि, सूरत हाल खे वठी करे छा कमेंट कंदो? जी मूं साईं वारनि जी काफ़ी सारी गुफ़्तगू ॿुधी। आऊं सिर्फ़ु 2 टे गुज़ारिशूं करियां, आऊं कोई इकोनॉमिस्ट त कोन आहियां पर ऑब्ज़र्वर आहियां ऐं फार्मर आहियां। त सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मुश्किलुनि में माण्हू वञी सघे थो पर घटि में घटि के 2 टे इक़दाम त खणी सघे थो जेके असांजी गवर्नमेंट जिन वटि आइडेंटिफाइड शयूं आहिनि, अनफॉर्चुनेटली उहे अञा उन्हनि अप्रोप्रिएटली न खयूं आहिनि। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि आहे त जेके बि सरकार जे अंदरि कमर्शियल कंपनियूं आहिनि उहे हज़ारें अरबें रुपए जो लॉस कनि थियूं। पाकिस्तान स्टील मिल जी सूरत हाल इहा आहे त जे सरकार हलाए त वधीक पैसा ॾियणा था पवनि, जे बंदि करे त घटि पैसा ॾियणा था पवनि। हाणे चवंदा आहिनि पेट न पारे कुता धारे, हाणे वरी चवंदा त पाकिस्तान स्टील जेको आहे सो हुकूमत वरी हलाईंदी फलाणी। साईं पाकिस्तान स्टील मिल जी टेक्नोलॉजी 70s जी आहे, उहा सॼी चेंज थी चुकी आहे, न इन्वेस्टमेंट जा पैसा आहिनि न टेक्निकल एक्सपर्टीज़ आहे। हाणे वरी चवंदा सरकार हलाईंदी, सरकार वटि पैसा पंहिंजे अटे लाइ कोन्हनि त वरी वठे थी वञी कर्ज़ ॾियण लाइ कोन्हनि, हाणे स्टील मिल हलाईंदी। सो आई थिंक स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस हुजनि या ॿिए नंबर ते जेको मेजर लॉस मेकिंग असांजो पूरो आहे सो डिस्कोज आहिनि विच आर द डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ ऑफ दिस कंट्री। उहे न रुगो इनएफिशिएंसी जे करे, पावर जे करे हिकिड़ो जेको पेइंग सेक्टर आहे उन मथां लोड पवंदो वञे, ॿिए नंबर ते पावर अवेलेबल कोन्हे को, 3 नंबर ते सरकार जे खज़ाने में हज़ारें अरब रुपए जो होल क्रिएट थींदो थो वञे। भला इन्हनि सभिनी इक़दामनि खे हिन वक़्तु जेका सरकार आहे उनखे पोयूं अगरि तव्हां हुननि जो टेन्यूर मिलायो त 2-2.5 साल थी विया आहिनि, को मुस्बत क़दम इलावा इन जे पीआई जे प्राइवेटाइज़ेशन जे ॿियो को अञा ताईं खणी न सघिया आहिनि। अगरि इन हिसाब ऐं किताब सां हलंदा रहिया त असांजा हालात अलाह साईं जी तरफ़ां दुआ ज़रूरु घुरी सघूं था। बाक़ी जेके आहिनि से इहे कर्ज़ खणी कर्ज़ ॾियण वारी ॻाल्हि जेका आहे सा उहा अञा बि ख़राब खां ख़राब तर थींदी रहंदी। हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। हाणे अचो ज़राअत ते एक्सपेक्टेशन जी ॻाल्हि ॾिसो, बजट मां एक्सपेक्टेशन इज़ एब्सोल्युटली ज़ीरो। उनजी वजह इहा आहे त गवर्नमेंट वटि हिन वक़्तु का फिजिकल स्पेस कान्हे ऐं जेका थोरो घणो अगरि सहूलियत का कंहिं हिसाब किताब सां मिले थी शायदि उहा बि सहूलियत वापसि वरिती वञे। इहो ईअं ई आहे त हिकिड़ो माण्हू जे मथां अॻे ई वज़न आहे उन जे मथां अञा वधीक वज़न विधो पियो वञे। जीअं साईं जिन फरमायो त वाइल देयर इज़ अ GDP ग्रोथ, सभु माण्हू हिन ते बगलियूं वॼाईंदा था वञनि त अगरि पाकिस्तान में कंहिं सेक्टर ग्रो कयो आहे, जंहिं सपोर्ट कयो आहे 3 खां 5 अरब डॉलर जो अगरि कंहिं एडिशन कई आहे त उहा एग्रीकल्चर थ्रू कॉटन, एडिशनल कॉटन प्रोडक्शन, राइस जी एक्सपोर्ट, वीट जी प्रोडक्शन ऐं पंहिंजूं ॿियूं छोटियूं मोटियूं वेजिटेबल्स मिलाए सिलाए उन सेक्टर खे अञा अंडर लोड करण जी कोशिशि कई पई वञे ऐं उन सेक्टर मां तई पैसा कढियो ॿिए सेक्टर खे ॾियो पिया।
असां कोन अघु तय कयो, पोएं साल 8,500 रुपया गवर्नमेंट जो नोटिफाइड मिनिमम रेट हो, ग्रोवर खे मिलियो 5,500 रुपया। 2022 में बोर्ड अची वई हली, मिलिया घणा, एकड़ ते 5,000 रुपया, ते बि साल खां पोइ चंद माण्हुनि खे मिलिया। ॾिसो, अगरि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल थिंकिंग ऐं प्लानिंग हूंदी जो तव्हांजो वज़ीर आज़म साहिबु पाण वञे मुल्कनि में सिर्फ़ु कर्ज़ जो रोल ओवर कराइण जे लाइ, त पोइ इहो मुल्क जेको आहे सो तंहिंजो हलणु मुश्किल थींदो। कर्ज़ खणणु दुनिया में फैक्ट्रियूं, कमर्शियल इदारा हुजनि या मुल्क हुजनि, उहे कर्ज़ खणी तरक़ी कंदा आहिनि। काफ़ी मुल्क आहिनि IMF मां कर्ज़ खयां आहिनि, उहे IMF जे कर्ज़नि मां खणी उहे हाणे पंहिंजे ख़ुदि कफ़ील थी विया आहिनि। उनमें हिंदुस्तान सरे फ़हरिस्त आहे, ॿिया घणेई मुल्क आहिनि, इंक्लूडिंग चाइना बि उन में उहो मुल्क आहे। उन्हनि तां कर्ज़ खयां, पर वरी उहो वापसि करे पंहिंजे पेरनि ते बीठा। पेरनि ते बीहण जे लाइ उहे इक़दाम जेसि ताईं न खयां वेंदा, त जेके थोरा टका तव्हांजा प्रोडक्टिव सेक्टर, जीअं ज़राअत हिन वक़्त तव्हांजो प्रोडक्टिव सेक्टर आहे, घर वेठे तव्हांखे सभु शयूं पुॼाए ॾिए थो, त उहे अनफॉर्चुनेटली, यानी असां वटि जेका शइ अबंडेंट ऐं सरप्लस रहे थी, त कणिक जो क्राइसिस चयो पियो वञे। तव्हां वटि जेतिरी कणिक लथी आहे बाय द वे, उहा तव्हांजी कंज़म्पशन खां 19-20 घटि आहे, वधीक कोन्हे, विच इज़ 30 मिलियन टन्स। ऐं अनफॉर्चुनेटली उहा हिकिड़ो क्राइसिस जेको आहे सो हथ जो डेवलप कयो पियो। न रुगो इम्पोर्ट जो मसइलो कोन्हे, तव्हां 450 अरब रुपए जी कणिक पाण वटि सिंध ऐं पंजाब अञा रखियो वेठो आहे, जंहिंजे मथां 27-25% लोन जे मथां इंट्रस्ट भरियो पियो वञे। तो इहो हिकिड़ो मेलाफाइड क्रिटिकल जेका आहे सा हिकिड़ो डिसीजन मेकिंग आहे। अनफॉर्चुनेटली अलाए हेॾा वॾा माशी माहिर वेठा आहिनि, अलाए असांजो नथो दिमाग़ कमु करे, या हुननि खे का शइ ॾिसण में कान थी अचे, या को ॿियो इंटेंशन आहे। जेसि ताईं असीं पंहिंजी डायरेक्शन दुरुस्त न कंदासीं, त इहे जेके दौरा आहिनि इहे कंहिं बि कम जा न साबित थींदा। अॼु बि तव्हांखे चाइना मां अगरि का प्रोडक्टिव ॻाल्हि ॿुधण में ईंदी हुजे त ॿुधायो, या रोल ओवर जी ॻाल्हि ॿुधूं था, या वरी ॿुधूं था हुआवे कंपनी पाकिस्तान जी मदद कंदी सेफ सिटी में, माना कर्ज़ खणी वरी कैमरा हणाईंदासीं। इहे ख़बरूं जेके आहिनि से असांखे ॿुधण लाइ मिलनि पियूं। जेसि ताईं असीं पंहिंजी इंटरनल कैपेसिटी टू प्रोड्यूस मोर, उहे सेक्टर्स विच आर प्रोड्यूसिंग, उन्हनि जे मथां वज़न घटि करणु, जेसिताईं इहो न कंदासीं, उन्हनि खे प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड न कंदासीं, त असीं हिननि मुश्किलनि में वधि में वधि फासंदा वेंदासीं। ठीकु शाह साहब, जबर साहब अवां वटि ईंदसि कोई कॉमेंट लाइ, उन खां पोइ आख़िरी कॉमेंट वठंदसि शाह साहब खां। जेका ॻाल्हि थी त जेसि ताईं गवर्नमेंट प्रोडक्टिव पंहिंजे सेक्टर्स तां ॿार न लाहींदी, घटि न कंदी, तेसि ताईं तमामु ॾुखियो आहे सफ़र। अग्री कयो था जबर साहब? मां तमामु जल्दी सां कुझु ॻाल्हियूं कंदुसि। शाह साहब बि हिते वेठो आहे, महमूद नवाज़ शाह बि असांजो दोस्त आहे, तमामु ज़हीन माण्हू आहे। हाणे ॻाल्हि दरअसल इहा आहे जो पाकिस्तान में हिन वक़्तु जेका पहिरें मां जेका ॻाल्हि कई त कर्ज़ वठी करे कर्ज़ लाहिणु, असांजी जेका सेंट्रल डेवलपमेंट इकोनॉमिक्स जी जेका थीम आहे, जंहिंखे स्टेट बैंक पंहिंजे प्रूडेंशियल सिस्टम में आंदो आहे, उन में स्ट्रेट लिखियलु आहे त कंहिंखे बि कर्ज़ वठी करे, नवां कर्ज़ वठी करे इवन इंट्रस्ट नाहे लाहिणो। जेकॾहिं का किथे इहा ग़लती थिए थी त पीनल एक्शन थो थिए बैंकुनि ते। नवां कर्ज़ वठी करे पुराणा कर्ज़ लाहिण जी ममानियत अथव। इहे अथव स्टेट बैंक जी हिकिड़ी डेवलपमेंट इकोनॉमिक्स जी हिकिड़ो कॉन्सेप्ट, जंहिंखे हिकिड़े इम्प्लीमेंटेशन गाइडलाइंस में ॾिनो आहे। हिकिड़ो त सरकार जेका आहे सा बिल्कुलु यानी उन जे मुख़ालिफ़ जहत में कमु करे वेठी। हाणे ॿी जेका ॻाल्हि मां चवणु थो चाहियां उहा इहा आहे त पाकिस्तान में हिन वक़्तु जेका मां इन्वेस्टमेंट जे बारे में जेको इशारो पियो कयो त 50 सालनि में लोएस्ट यानी हिकिड़ो परसेंटेज ऑफ GDP जेका आहे सा इन्वेस्टमेंट अची बीठी आहे। पब्लिक प्राइवेट सेक्टर जो इहो ई हाल अथव। जेकॾहिं प्राइवेट सेक्टर खे ॾिसंदव त प्राइवेट सेक्टर जी LSM जेका अॻिते हली करे SMEs ऐं मीडियम जेका स्केल्स आहिनि उन्हनि सां कंहिं तरीक़े सां वैल्यू चेन में अचे थी, उहा माइनस ते आहे। जेकॾहिं इहा सूरत हाल इहा आहे, उहे माइनस ते आहिनि ऐं उन खां पोइ इन्वेस्टमेंट जेका आहे सा हिकिड़ी लोएस्ट आहे, त हाणे वरी मैन्युफैक्चरिंग ते अचूं। 2007 में पाकिस्तान जी मैन्युफैक्चरिंग 18.39% हुई ऑफ GDP। अॼु उहा जेका आहे सा 13% खां हेठि पई थी अचे। असां त हिकिड़ा टोटली जेको आहे सो डिक्लाइन ते आहियूं। इन जो मतिलबु इहो थियो त सरकार जा जेका इंटरवीनिंग हिकिड़ी इफेक्ट्स आहिनि या जेके इंटरवेंशन्स आहिनि उहे किथे नज़र कोन थियूं अचनि। ॿी हिकिड़ो ॿ ॻाल्हियूं जेके शाह साहब सां थोरो मुदवाना तौर ते मां इख़्तिलाफ़ कंदुसि, उहा इहा आहे त शाह साहब चयो त भई इन्फ्लेशन घटी। हाल दरअसल इहा आहे शाह साहब, जुलाई टू मई 24.3 ते इन्फ्लेशन बीठी आहे। मंथ टू मंथ, ईयर टू ईयर, इन्हनि रिफ्लेक्शनुनि में गिमिक्स में
मुंझाए करे इहे जेके ॻाल्हियूं पिए थियूं कयूं वञनि त घटिजी वई आहे. यस, यू कैन गिव अ प्रिसीडिंग पीरियड सां कंपेरिज़न में घटिजी वई आहे, बट देन CPI, SPI ऐं उन्हनि जा जेके बि प्रोडक्ट्स आहिनि, बास्केट्स आहिनि, उन्हनि सभिनी जी जेका सूरत हाल आहे उनजो हिकिड़ो एग्रीगेट कम्युलेटिव इफेक्ट तव्हांजो जुलाई खां वठी मई ताईं 24% आहे. 24% तव्हां वटि इन्फ्लेशन आहे. ॿी जेका ख़ासि ॻाल्हि कंदुसि त तव्हां जेका ॻाल्हि कई त डार जेको आहे सो 232 मुंहिंजो ख़्यालु आहे उन तरफ़ तव्हां इशारो पियो कयो, उन जो तव्हां डिस्टॉर्शन आंदी डॉलर वर्सिस रुपी. पर इहा ॻाल्हि बि आहे त IMF जी रिपोर्ट जेका आख़िरी आई आहे, जेकॾहिं मां ग़लति आहियां त एडिटोरियल्स बि ग़लति आहिनि, त उते इहा इंडिकेशन पई थी अचे त हुननि जेका आहे सा रुपए जी सघ खे 230 रुपयनि ते आंदो आहे, 330 ते आंदो आहे. जेकॾहिं वाक़ई 330 रुपयनि ते इन प्रोग्राम में अचण खां पोइ अची वञे थो, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उनजो इन्फ्लेशनरी इफेक्ट्स जेके आहिनि उहे बि असांखे ॾिसणु खपनि. छाकाणि त पाकिस्तान इज़ अ इम्पोर्ट ड्रिवन कंज़म्पशन इकोनॉमी, जिते असां इम्पोर्ट रोके रोके थकिजी पिया आहियूं. पर वरी बि जेको आहे सो आख़िर जेको आहे सो हिकिड़ो एसेंशियल ऐं इनएविटेबल रिक्वायरमेंट्स खे असां कंहिं तरीक़े सां रोके कोन था सघूं. त इहो मुंहिंजी मुअदबाना गुज़ारिश हुई शाह साहब. आई होप तव्हां कोशिशि कंदो इनखे बाए कयो. मां तव्हांखे फोर्स न कंदुसि, जब्बार साहब, पर इन सिर्फ़ु ते मां फाइनल रिक्वेस्ट कमेंट कंदुसि. वठंदासीं शाह साहब खां. सदरी शाह साहब, छा चवंदो मां? जब्बार साहब जेका ॻाल्हि कई, ओवरऑल एवरेज इन्फ्लेशन जेको आहे उहो छाजे लाइ जो इनिशियल मंथ्स में वधीक रहियो, हाणे थोरो घटि थी वियो आहे. त शायदि इहो एवरेज इन्फ्लेशन मुंहिंजे ख़्याल में 16-17% ताईं वञी बीहंदो, या एवरेज एतिरो थींदो. इनिशियली तव्हां सही पिया चओ त इनिशियल मंथ्स में इहो 24-25% हुयो, ऐं हाणे जेको 3 ॾींहं पहिरियों रिपोर्ट आई आहे CPI इन्फ्लेशन जेको आहे उहो 12%, पर 12% घटि त कोन्हे, इट्स डबल डिजिट इन्फ्लेशन, इट्स वेरी हाई इन्फ्लेशन ऑन द जेको पोएं साल जी बेस जेका आहे 30% लास्ट ईयर इन्फ्लेशन, उन खां पोइ 12%. सो इन जी घटि थियण जी वजह इहा आहे त ग्रोथ कोन्हे इकोनॉमी में. जॾहिं इकोनॉमी में ग्रोथ न हूंदी आहे ऐं स्टेगनेंट थी वेंदी आहे त एक्चुअली प्राइसिस स्टार्ट फॉलोइंग. छा लाइ जो माण्हू जी परचेसिंग पावर कोन्हे. तव्हांजी तक़रीबन 10 करोड़ 9-10 करोड़ आउट ऑफ 25 करोड्स जेका पॉपुलेशन आहे उहा दैट हैज़ बीन पुश बिलो पॉवर्टी लाइन. तक़रीबन अनएम्प्लॉयमेंट जेका आहे उहा जेका असांजी 6% हूंदी या 7%, उहा 9% अनएम्प्लॉयमेंट थी वई आहे. सो ज़ाहिर आहे सूरत हाल तमामु गंभीर आहे, ख़राबु आहे. इन सूरत हाल में जेको स्ट्रक्चरल रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे. मां सम्झां थो जेका शाह साहब बि ॻाल्हि कई, इहो स्टेट ओन एंटरप्राइज़िस जेको आहे उनखे मेजर प्राइवेटाइज़ेशन जी ज़रूरत आहे. हिकिड़ो स्टेट ओन एंटिटीज़ जो लॉ आंदो आहे, पर उन सां मां नथो सम्झां त कोई गवर्नेंस बहितर थींदी. PIA जी प्राइवेटाइज़ेशन जेका आहे इनिशिएट त थी आहे, पर उहो ॾिसजे त छा बिड्सूं अचनि, बिकॉज़ PIA हिन साल तक़रीबन 120 अरब रुपए जो लॉस कंदो. पहिरियों 30-40 अरब रुपए 50 अरब रुपए हूंदो, हाणे एतिरो वॾा लॉसिस थी विया आहिनि. पावर सेक्टर जेको आहे उहो काफ़ी क्राइसिस में आहे. ऐं असल में IMF प्रोग्राम्स में जेका रेसिपी ॾिनी थी वञे, जेका असां त को थिंकिंग कयूं कोन था. असां वटि जेके इकोनॉमिक एक्सपर्ट्स आहिनि उहे जेके गवर्नमेंट फंक्शनरीज़ आहिनि, दे जस्ट फॉलो IMF जूं डिक्टेट्स जेके आहिनि. उन में दे आर जस्ट इंक्रीज़िंग टैक्स रेट्स ऐं टैरिफ्स वधाइनि था सर्कुलर डेट खे मैनेज करण जे लाइ, या जेको एनर्जी सेक्टर जो खसारो आहे उनखे मैनेज करण जे लाइ. पर उन सां चोरी वधी थी वञे, टैक्स जी बि चोरी वधी थी वञे. छा लाइ जो असांजो टैक्स रेट्स जेके आहिनि उहे दुनिया में मां सम्झां थो डायरेक्ट टैक्स में वधीक रेट्स आहिनि. तक़रीबन 35-40% जेको आहे बैंकुनि ते त 45-50% थी थो वञे रेट्स जेके आहिनि. कंपेयर टू दैट जेके एडवांस कंट्रीज़ आहिनि ऐं ॿियनि मुल्कनि में डायरेक्ट टैक्स रेट्स जेको आहे 20-22% आहे. सो हाणे इन्वेस्टमेंट जी जेको ॻाल्हि करे थो जब्बार साहब, त उहो जिथे 50% या 40% टैक्स रेट हूंदो त उते केरु इन्वेस्टमेंट कंदो. ऐं जिथे डिफॉल्ट जो ख़र्चो आहे ऐं डिवेल्यूएशन जो रिस्क आहे त उते केरु इन्वेस्टमेंट कंदोसि. तंहिंजे करे ॿाहिरों इन्वेस्टमेंट जेका आहे उहा त फोर्सिएबल फ्यूचर में इन्हनि पॉलिसीज़ सां कोन ईंदी. तव्हांखे
सोल्यूशन जेको आहे उहो इहो ई आहे त असांखे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करणो पवंदो आहे, मेजर प्राइवेटाइज़ेशन करे गवर्नमेंट पंहिंजो खसारो घटि करे, पंहिंजा इलाही सारा जेको 18th अमेंडमेंट थी ऐं NFC में पैसो ट्रांसफर थियो सूबनि खे, त तक़रीबन 15-17 मिनिस्ट्रियूं जेके आहिनि उहे डुप्लीकेशन आहे फेडरल गवर्नमेंट में, उहे ख़तमु थी वञणु खपनि। उहे हिन साल फाइनेंस मिनिस्टर कुझु अनाउंस कियो आहे त 10 मिनिस्ट्रीज़ हू घटि करणु चाहिनि था पिया, पर इहो ॾिसणो पवंदो त कीअं था कनि, करे बि सघनि था या नथा कनि। सो दे हैव टू कट डाउन द मिनिस्ट्रीज़ इन द फेडरल गवर्नमेंट, ऐं अहिड़े नमूने सां सूबाई हुकूमतूं बि तमामु जेके आहिनि एक्सपैंड कंदियूं वयूं आहिनि। देयर आर टू मेनी गवर्नमेंट्स, टू मेनी एजेंसीज़ एंड टू मेनी पीपल इन आवर गवर्नमेंट्स। ऐं जेतिरा माण्हू वधीक आहिनि, जेतिरा महकमा वधीक आहिनि, ओतिरो बर्डन आहे माण्हुनि ते जेको आहे। उनजी तव्हांखे ख़बर आहे त असां वटि करप्शन बि आहे ऐं रेड टेप बि आहे, सो परमिशन्स जी ज़रूरतूं जेके आहिनि तमामु घणियूं आहिनि। सो इन मुल्क खे जेकॾहिं बहितर करणो आहे त मां सम्झां थो हिकिड़ो हिनखे रीइन्वेंट करण जी ज़रूरत आहे, हिनखे असांखे इंस्टीट्यूशनल रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे, ऐं उन जे लाइ जेको आहे काफ़ी असांखे साइज़ ऑफ द गवर्नमेंट हैज़ टू बी रिड्यूस्ड, रेगुलेशंस हैव टू बी, रेगुलेशंस खे घटि करण जी ज़रूरत आहे, टैक्स रेट्स खे घटि करण जी ज़रूरत आहे। जेतिरी टैक्स रेट्स तव्हांजी वधीक हूंदी ओतिरी चोरी वधंदी। अहिड़े नमूने सां टैरिफ जेके आहिनि, इलेक्ट्रिसिटी टैरिफ, गैस टैरिफ जेको आहे उहो बि असां जेको जेतिरो वधाइनि था ओतिरी वरी हुन में चोरी जो जेको आहे इंसेंटिवाइज़ थी वञे न। सो तंहिंजे करे इहो अप्रोच ई बिल्कुलु ग़लति आहे। मां सम्झां थो असांखे ड्रास्टिकली असांखे पंहिंजी थिंकिंग जेका आहे उहा चेंज करणी पवंदी, ऐं उन खां सभिनी खां इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त जेका गवर्नेंस जेका आहे असांजी उहा बहितर करणी पवंदी। देयर हैज़ टू बी अकाउंटेबिलिटी फॉर आउटकम्स, अकाउंटेबिलिटी बेस्ड गवर्नेंस जी ज़रूरत आहे, ऐं उन में उहो तॾहिं थींदी जॾहिं असांजा जेके माण्हू आहिनि जेके गवर्नेंस में आहिनि, असुल ॻाल्हि उन्हनि ते डिपेंड थी करे जेको आहे न, त क्वालिटी ऑफ पीपल जेके आहिनि उहे केतिरा आहिनि। उहे ई माण्हू जेकॾहिं अचनि था पिया जेके 50 सालनि खां, 40 सालनि खां, 30 सालनि खां वेठा आहिनि, जेको आहे त पोइ यू कांट इम्प्रूव, आइंस्टाइन चयो न त यू कांट इम्प्रूव समथिंग लाइक दैट, त bring improvement by same thinking which created the problem। यानी जंहिं थिंकिंग प्रॉब्लम क्रिएट कयो आहे उहा उन थिंकिंग सां तव्हां कीअं सॉल्व कंदव। ठीक शाह साहब, इन सां ई सी ॾिसजे त हिन बजट में छा थो अचे। जेको फाइनेंस मिनिस्टर आहे उहो थोरो हिकिड़ो नओं बैंकर आहे ऐं उन ॻाल्हियूं त कुझु बहितर कयूं, पर ॾिसजे त पॉलिसीज़ केतिरियूं चेंज थियनि, केतिरी ड्रास्टिक इनोवेशन केतिरी थी अचे ऐं रिफॉर्म्स केतिरा था अचनि। थैंक यू सो मच असद अली शाह साहब, महमूद नवाज़ शाह साहब, इंजीनियर जब्बार मेमन साहब। ॻाल्हियूं तमामु घणियूं थियूं आहिनि, दावाऊं बि तमामु घणियूं थियूं आहिनि, पर ॾिसजे त हाणे उहे पॉलिसीज़ में केतिरे हद ताईं असांखे नज़र अचनि थियूं, केतिरे हद ताईं ट्रांसलेट थियनि थियूं, ऐं उहे पॉलिसीज़ ई घणो कुझु बयानु कंदियूं। तमामु नाज़रीन जेका गुफ़्तगू थी आहे एक्सपर्ट्स जी, उन हवाले सां असांखे ज़रूरु अपडेट कजो पंहिंजे फीडबैक खां। वरी सुभाणे असां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।